जी नाज़रीन, हिन वक्त असी मौजूद आहियूं मजीद कॉलोनी मेला दादू में, जिथे गुज़रियल 5 सालन का हिते चूंडियल नुमाइंदनि पारां को रोड रस्तो ऐं बिजली ऐं जेको आहे तो स्कूल जेके आहिनि न ॾिना विया आहिनि। उन खां अलावा जेको आहे तो हिते इलाइक़े वासी सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। गुज़रियल केतिरे ई अरसे खां हिते जेको आहे तो 10,000 खां मथे जेका आहे आबादी हुजण बावजूदि हिते जेको आहे तो इलाइक़े वासी जेको आहे तो सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। उन खां अलावा हिते चूंडियल नुमाइंदनि पारां कंहिं बि सार संभाल न लधी आहे। हितां जा इलाइक़े वासी असां सां मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु। हाँ, असां हाणे हिते रोड रस्ता न आहिनि। 10 सालनि खां असां हिते वेठा आहियूं। हिमत का सहूलियत न मिली आहे, न गैस आहे, न रोड आहे, स्कूल कोन्हनि। असांजा ॿार तमामु परे पढ़नि था वञनि। नेकर जी मुराद जी सहूलियत न आहे। हिते पाणी उछलियो वञे थो, बरसाति पए थी, हिते लंघण जी का जान आहे। हे वॾो नालो तव्हांजे साम्हूं पियो आहे। हिन में नंढड़ा ॿार मासूम के ॿुॾी था वञनि, उन्हनि खे सुरनि था कढूं था। का बि सहूलियत मौजूदु न आहे। हिते ॾिसो था तव्हां त नाली आहे, ड्रेनेज सिस्टम बि कोन्हे, रोड बि कोन्हे। नंढड़े ॿारनि खे स्कूल जे लाइ पढ़ाइण जे लाइ वॾी असां वटि तकलीफ़ आहे। हिते स्कूल बि न आहे। तक़रीबन 5 खां 8 10 हज़ार जी आबादी आहे। हिते नुमाइंदा अचनि था, असांखां वोट वठी कूड़ा दिलासा ॾेई सुठा माना दिलासा असांखे ॾेई हलिया था वञनि। न पोइ हिते असांजे मुंहुं ई कोन था कनि। वरी हींअर अलाह जी महिरबानी सां इलेक्शन मथऊं आहे। साईं मुराद अली शाह खे अपील था कयूं, सरदार रफ़ीक अहमद जमाली खे अपील था कयूं त असांजे लाइ माना हितां कुझु सोचियो वञे ऐं असांजे लाइ कुझु सहूलियतूं ॾियनि। असांजा नंढड़ा मासूम स्कूल वञण जे लाइ परेशान आहिनि ऐं तमामु असांखे हिते तकलीफ़ ॾाढी आहे। पोइ अलाह जे वास्ते मदीने वारे साईं सदके कुझु असांजे लाइ कयो वञे। असांखे वॾी तमामु हिते सख़्तु परेशानी ऐं तकलीफ़ न आहिनि। असांजा ॿार असां पाण हिते नेकर कोन्हे को, नेकर जी परेशानी आहे। तंहिंखां पोइ गैस कोन्हे को, रोड रस्ता कोन्हनि, तमामु पाणी जेको आहे गिदनि में बीठो आहे। ऐं असांजा बचिड़ा जेके ॿार नंढा आहिनि से ॿाहिरि निकिरनि था त गडरनि में किरी ॿुॾी था वञनि। पोइ असां कई वरी अस्पतालुनि था वञी, वरी उते वञी मस था वापसि करायूं, उते दवाऊं कराए। हाणे महिरबानी करे असांजो तावन कयो वञे। असांखे बिजली, रोड, रस्तो, गैस जी सारी आहे महिरबानी कई वञे। अपील आहे असांजी MN मोहम्मद रफ़ीक चौहान साहब खे ऐं वज़ीर आला खे त असांखे महिरबानी करे असां साथ ॾियो। छा मसइलो आहे बाबू? हिते स्कूल न आहे, न को रोड रस्ता न आहियूं। असां स्कूल वञण लाइ परेशान आहियूं। असां रोड बि कोन्हनि, नालियूं न आहिनि, गैस न आहे, बिजली न आहे। असांखे सहूलियत ॾिनी वञे। असांखे स्कूल वञण जी सहूलियत खपे। नालियूं खपनि। जी नाज़रीन, हितां जे इलाइक़े वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि पारां कंहिं बि सार संभाल न लधी आहे। ऐं कुझु अरसो अॻु में असांजो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन गुलशन कमराणी पारां हिन कॉलोनी में आयो ऐं जेको आहे तो नालियुनि जी सहूलियत ॾियारण जे लाइ, पर ख़बर न आहे त सियासी मुदाख़िलतुनि जे करे या कंहिं वजह जे करे हितां जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे पाइप लहराए करे ऐं जेको आहे तो हिनमहिल ताईं असांजी सार संभाल न लधी आहे। ऐं उन खां अलावा हिननि जो इहो बि चवणु आहे त हिते जेको आहे तो इलाइक़े में स्कूल न हुजण करे जेको आहे तो मासूम ॿारड़ा जेको आहे तो तइलीम जी ज़ेवर खां बि महरूम आहिनि। उन खां अलावा हिननि जो वधीक इहो बि चवणु आहे त हितां जो जेके नालियुनि जा दुॿा ठहियल आहिनि उन में जेको आहे तो केतिरा ई ॿार जेको आहे तो किरण जो अंदेशो बि थी चुको आहे। उन्हनि ॿारनि खे हितां जेको आहे तो कढी करे जेको आहे तो सिविल अस्पताल में आंदो वेंदो आहे। पर हिते सिविल अस्पताल त परे जी ॻाल्हि, पर हितां जेको स्कूल न ई को हिते का अहिड़ी का सहूलियत आहे जंहिंजे करे का असांखे सहूलियत मिली सघे। हिते चूंडियल नुमाइंदनि जी का मुदाख़िलत आहे। हिते अवामी इताद ऐं असांजो PP जी जेको आहे तो काउंसलर आहिनि उन्हनि जी का मुदाख़िलत आहे या कंहिं ॿी वजह जे करे हिते न को काउंसलरनि पारां हितां जी सार संभाल थी वञे, न ई को हिते जेको आहे तो चूंडियल नुमाइंदनि पारां जेके बि अचनि था असांखे कूड़ा दिलासा ॾेई असांखां जेको आहे तो इलेक्शन जे वक़्त में वोट वठी करे वरी जेको आहे तो हितां जी का बि सार संभाल न। उन खां अलावा जेको आहे तो हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं चूंडियल नुमाइंदनि खां त जेको आहे तो फौरी तौर नोटिस वठी हितां जे इलाइक़े वासियुनि खे स्कूल ऐं सुई गैस, बिजली ऐं ड्रेनेज सिस्टम जी फराहमी कई वञे त जीअं हितां जी इलाइक़े वासियुनि जेके सुकून जी आराम जेको आहे तो करे सघनि। कैमरामैन ज़ाहिद पवार सागर सजाद लाॻो PNN न्यूज़ दादू।